अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। खम खमदन खटियो हारायो हूड़न चखियो नचौदन होजो साओ सब्र जो। भलारे भिटदण जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 17 नवंबर 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। वक़्त जी सितम ज़रेफ़ी त बस इहा आहे जो माण्हू किथे न किथे ज़िंदगी जी हंज मां छणी वेंदो आहे। पुठियां रहिजी वेंदियूं आहिनि यादगिरियूं ऐं इंतज़ारनि में वेठल अखियुनि जा लुड़क बि रहिजी वेंदा आहिनि। साफ़ जी सैरंगेज़ दुनिया में ज़िंदगी जहिड़ा माण्हू तमामु थोरा हूंदा आहिनि जिन लाइ साफ़ जी दुनिया इबादत वांगुरु हूंदी आहे, जेके पंहिंजे इलाइक़े में ख़िदमत सम्झी साफ़त कंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि जूं ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं आहिनि। भिरिया सिटी सां वास्तो रखंदड़ सीनियर साफ़ी मीर मोहम्मद सैते सां बि दिलि बेवफ़ाई करे वई ऐं हुन पंहिंजूं जाॻंदड़ अखियूं काल्ह पूरे छॾियूं। हुन जी धड़कंदड़ दिलि हमेशह लाइ धड़कण छा विसारियो, सॼी दुनिया ई तब्दील थी वई। हुन साफ़ जी दुनिया में जिते केतिरियूं स्टोरियूं ॾिनियूं ऐं हुन केतिरनि मिसकिन माण्हुनि जो आवाज़ बणिजी दुनिया ते दर्द पहुचायो। हूअ दिलि जहिड़ो माण्हू हो ऐं खेसि दिलि जा दर्द वकोड़े विया ऐं आख़िर हुन सां दिलि बेवफ़ाई करे वई ऐं हूअ ही जहान छॾे वियो। हुन जे विछोड़े पुॼाणा न सिर्फ़ु दाली उदास आहे पर भिरिया सिटी जे भर मां दिलि वारो दोस्त बि मोकिलाए वियो आहे। अॼु यकीनी तौरु भिरिया जूं भितियूं बि उदास हूंदियूं। मीर मोहम्मद सैते जी इहा बि ख़ूबी रही त हूअ सदाईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो प्रोग्राम सोच वीचार ॿुधंदो पियो हो ऐं मुख़्तलिफ़ राया पिणु ॾींदो रहंदो हो। सार जा सॾ आख़िरी वक़्त ताईं वरजाईंदो रहियो। रेडियो वॉइस ऑफ सिंध जी समूरी सथा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण ऐं जदीद सिंधी साफ़ जे बानी साईं इमदाद ओढो, सर्वे चोढो ऐं मूं मिसकिन पारां साईं मीर मोहम्मद सैते जे लाॾाणे ते सिराज मीर सैते शाहिद ऐं ॿियनि सां ॾुख जो इज़हार करियूं था ऐं दुआ करियूं था त शाल रब पाक साईं मीर मोहम्मद सैते खे जन्नतुल फिरदौस में जाइ अता फ़रमाए। हसनैन अलीअ लिखियो, सीनियर साफ़ी मीर मोहम्मद सैतो जे उते लाॾाणे वारी ख़बर दिलि खे सदमो पहुचायो आहे। मरहूम सां वॾो ऐं गहिरो तालुक़ु हो जेको सारनि ते पखिड़ियलु हो। कुझु ॾींहं अॻु कराची जी हिकु निजी पार्क में हुन सां घणी कचहरी थी। दिलि जा हाल ॿुधा ऐं ॿुधाया, ज़िंदगी साफ़ ते हालतनि बाबति डिघियूं ॻाल्हियूं थियूं। कॾहिं खिलंदे कॾहिं संजीदगीअ सां, बिल्कुलु बि कॾहिं बि ख़्यालु न आयो त उहा असांजी आख़िरी मुलाक़ात हूंदी। मीर मोहम्मद सैतो न रुॻो साफ़ जो वॾो नालो हो पर हिकु अहिड़ी शख़्सियत बि हो जंहिं वटि हर वक़्तु कुझु नओं सिखण खे मिलंदो हो। हूअ पेशा वरानियत, सचाई, जुरत ऐं असूलनि जो ज़िंदा मिसाल हो। हुन खां ख़बर न विसी समाजी ज़िम्मेवारियुनि ऐं अवामी मसइलनि ते बेडप लहजे में ॻाल्हाइण जो हुनर सिखियो। नामियारे साफ़ी शौकत नूनारे लिखियो, हिकु ख़बर शाख वांगुरु दिलि खे लॻी त भिरिया सिटी में सीनियर साफ़ी मीर मोहम्मद सैतो दिलि जो दौरो पवण सबबि वफ़ात करे वियो। मीर मोहम्मद बहितरीनु इंसानु हो, सुहिणो खिलणो मिलणो कुर्ब ॾियण वारो। मुर्क हर वक़्तु हुन जे चपनि ते तरंदी रहंदी हुई। हुन जे मिलण में मोहबत झलकंदी हुई। हल्कियूं फुल्कियूं ॻाल्हियूं दिलि में न कंदो हो। हिन दौर में जॾहिं साफ़त में अक्सरियत पट खुह वारी वाट वरिती उते ई मिसकीन माण्हुनि जो, ग़रीबनि जो सचो हमदर्द हुयो। हुनखे बेसहारा माण्हुनि जूं दुआऊं हुयूं। साफ़ ऐं बर्दाश्त वारो जवान हो।
ख़ूबसूरत पर्सनैलिटी जो मालिक हो, सहाफ़त में बि हुनजी का शिकायत मूं कॾहिं न ॿुधी। पुट बि पाण जहिड़ो हूबहू सेम कापी, बसि सुठनि माण्हुनि जी हिते बि ज़रूरत, मथे बि ज़रूरत। जहिड़े ई हुनजे चहिरे में नूर हुयो, पर वञणो हुनखे ज़रूरु हुयो, उतां जितां कॾहिं बि कोई न मोटियो आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब आहियूं पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माने जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो, प्रोग्रामनि खे लाइक कयो, शेयर करियो ऐं उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करियो। अलमिन जी कहाणी कहिड़ी पढ़ी कहिड़ी पढ़जे। सोशल मीडिया जो सफ़र कंदे हिकु स्टोरी नज़रनि मां गुज़री। कहिड़ी न ॾुखोईंदड़ दास्तान आहे। अयान अली जो नालो त अव्हां सभिनी ॿुधो हूंदो ऐं स्कैंडल बि अव्हां सभिनी जे साम्हूं हूंदो, पर उन पुठियां कहाणी जो जेको दर्द आहे उहो केरु थो महसूसु करे। अयान अली दुबई वञण लाइ इस्लामाबाद एयरपोर्ट ते पहुती, जंहिंजो नालो उन वक़्तु बेनज़ीर एयरपोर्ट रखियो वियो हो। हूअ VIP काउंटर ते पंहिंजो सामान रखे थी त कस्टम वारनि हुनजो बैग चेक करणु चाहियो। अयान अली लापरवाही में बैग खोलियो ऐं एजाज़ चौधरी नाले कस्टम इंस्पेक्टर बैग में पियल कपिड़ा हटाया त हेठि डॉलरनि जूं दस्तियूं पियल हुयूं। इंस्पेक्टर अयान अली खां पुछियो त हीअ कंहिंजा पैसा आहिनि, त हुन लापरवाही मां चयो त मुंहिंजा पैसा आहिनि। एजाज़ चौधरी चयो त मैडम मूंखे हीअ रक़म घणी थी लॻे, $5000 खां मथे तव्हां किरसी नथा खणी सघो, इहो गैर क़ानूनी आहे। पोइ हुन पैसा ॻणणु शुरू कया त $5 लख हुआ। कस्टम इंस्पेक्टर पंहिंजे सीनियर खे इतला ॾिनो ऐं अयान अली खे सोफ़े ते विहारे छॾियो। अयान अली खे का बि परेशानी न हुई, हुनजे लाइ इहो रोज़ जो मामूल हो, लेकिन एजाज़ चौधरी लाइ उहो सभु गैर मामूली हो। हुनखे ख़बर हुई त अयान अली हफ़्ते में 2 भेरा दुबई वेंदी आहे, हुनजे सामान जी का ख़ासि चेकिंग नाहे थींदी ऐं कस्टम वारा हुनखे पाण हैंगर ताईं छॾे ईंदा आहिनि। सीनियर ऑफिसर अची विया। उन्हनि एजाज़ चौधरी खे पंहिंजे मुंहं सां वठी सम्झाइण जी वॾी कोशिशि कई। एजाज़ चौधरी आकड़िजी वियो ऐं पंहिंजी क़ानूनी पोज़ीशन ॿुधाइणु लॻो। उन दौरान CAA ऐं नार्कोटिक्स जा ऑफिसर बि पहुची विया। ॿिए तरफ़ अयान अली बेज़ारी मां सोफ़े ते वेही मालिकनि सां फ़ोन ते ॻाल्हाए रही हुई। उन दौरान कस्टम जे कंहिं माण्हू मीडिया खे ख़बर ॾिनी ऐं कुझु कलाकनि में सॼी मीडिया ते बाहि भरी वई त मशहूरु मॉडल अयान अली $5 लख स्मगलिंग कंदे पकड़िजी वई आहे ऐं पकड़ण वारो एजाज़ चौधरी आहे। ॻाल्हि फैलिजी वई त कस्टम वारा बि मजबूर थी स्टैंड खणण लाइ तयारु थी विया। उन्हनि अयान अलीअ जी डेटा कढाई त हिकु साल में 43 भेरा दुबई जो सफ़र कयाई ऐं पंहिंजे ज़ाती ख़र्चे शॉपिंग लाइ डॉलर खणी वेंदी आहे। हीअ 43 दफ़े पकड़िजी पई। जॾहिं हुनखां पुछियो वियो त एतिरा डॉलर छो खणी वेंदी आई ऐं एतिरा पैसा तो वटि किथां ईंदा आहिनि, हुन वटि सिर्फ़ु हिकु ई जवाबु हो त उहा मुंहिंजी पंहिंजी कमाई आहे। अयान अली जी गिरफ़्तारी सां हिन रियासती इदारनि जो असुलु इम्तिहान शुरू थी वियो। हू जेल वई। पोइ जॾहिं हू पेशन ते ईंदी हुई त पूरे सरकारी प्रोटोकॉल सां ईंदी हुई। क़ीमती ब्रांडेड ड्रेस ऐं ताज़ो मेकअप करे अदालत ईंदी हुई। हुनखे जेल जे 5 स्टार बैरक में रखियो वियो ऐं संस कमरे में दुनिया जी हर सहूलियत मौजूदु हुई। हू जेल में इम्पोर्टेड मिनरल वाटर पीअंदी हुई ऐं नाश्ते में अमरीकी ऐं चाइनीज़ फूड खाईंदी हुई। हुनखे वर्ज़िश करण लाइ मशीनूं पहुचायूं वियूं हुयूं। हुनजो फ़ोन ऐं लैपटॉप कस्टम वारनि वटि हो, तंहिं करे हुनखे हिकु ॿी फ़ोन ॾिनी वई हुई। हुनजी ख़िदमत लाइ जेल जो सॼो सारो अमलो मुक़ररु कयो वियो। अयान अली मुल्की तारीख़ जी पहिरीं क़ैदी हुई जंहिंखे जेल में 5 स्टार होटल जो सहूलियतूं ॾिनियूं वियूं। अहिड़ी सहूलियत ज़ुल्फ़कार भुट्टो, नुसरत भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो तोड़े आसिफ़ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ खे बि न ॾिनी वई हुई। जांच दौरान जेको कुझु थियो उनजी हर शख़्स खे ख़बर आहे, पर सभ खां वधीक नुक़सानु कस्टम इंस्पेक्टर एजाज़ चौधरी जो थियो। हुनजा ऑफिसर हुन ते मलामत कंदा हुआ। हुनजा कुलीग हुन खे नफ़रत भरियल निगाहनि सां ॾिसंदा हुआ। अदालत जे आगर ते धमकियूं मिलंदियूं हुअसि।
हुनखे नामालूम नंबरनि तां धमकियूं ॾिनियूं वियूं, पर हूअ पंहिंजे मौक़िफ़ ते अटल बीठो रहियो। हुनखे हर क़िस्म जी लालच ॾिनी वई, पर हू केस त हिकु इंच बि हेॾे होॾे न थियो। हुनजी तरक़ी रोकी वई ऐं हुनखे इनाम ॾियण बदिरां हुनखे पाबंद कयो वियो त केस जे फ़ैसिले अचण ताईं कस्टम काउंटर ते ख़िदमतूं सरंजाम न ॾे। हुन सभु सबूत गॾु कया ऐं अदालत खे ॾिना ऐं जॾहिं फ़र्द जुर्म लॻण जी तारीख़ वेझो आई त बतौर अखियुनि ॾिठे शायदि हुनखे पेश थियणो हो। हुनखे पंहिंजे घर जे साम्हूं ॿिनि नामालूम मोटरसाइकिल सवारनि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस आई, हुनजे लाश जो पोस्टमार्टम थियो। कुझु ॾींहं मीडिया ते ख़बर हली। आख़िर में पुलिस फुर जो केस ॼाणाए फाइल ई बंदि करे छॾियो। कस्टम इख़्तियारनि बि बिल्कुलु ख़ामोशी इख़्तियार कई। हुनजी ज़ाल मुंहुं मथो पिटींदी रड़ियूं कंदी रही। हुनजो नंढो पुटु अदालत अॻियां सख़्तु गर्मी में रुलंदो रहियो, पर कस्टम वारा ऐं एजाज़ चौधरी जा कुलीग नज़रूं लिकाईंदे परे थी वेंदा हुआ। एजाज़ चौधरी मरी वियो। अदालत अयान अली खे मनी लॉन्ड्रिंग केस में एजाज़ जे क़त्ल केस में नामज़द मुलज़म जी हैसियत में आज़ादु करे छॾियो ऐं हुनखे पासपोर्ट बि वापसि करे छॾियो। अॼु अयान अली दुबई जे मुहांगे तरीन इलाइक़े में रहे थी। हुन वटि डॉज जी स्पोर्ट्स कार आहे। कुझु ॾींहं पहिरियां हुन रोल्स रॉयस ख़रीद कई आहे। हू 5 स्टार होटल में रहे थी ऐं पाम जुमेरात जे बीच ते विझंदी आहे। मैंने इलेक्ट्रॉनिक मीडिया ते इहो इल्ज़ाम आसिफ अली ज़रदारी ते लॻो हो, पर कुझु ज़रिया ॿुधाइनि था त उहो पैसो अशफाक परवेज़ कियानी जो हूंदो हो। चौधरी निसार उन वक़्तु घरू वज़ीर हो जंहिं हुन केस खे ज़रदारी ॾांहुं ड्राइवर्ट करण जी कोशिशि कई हुई, जंहिंजे करे पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग में इख़्तिलाफ़ थिया हुआ ऐं अॻिते हली नवाज़ शरीफ़ ऐं चौधरी निसार जा लाॻापा बि उन केस जे करे ख़राब थी विया। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कई पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। असां वटि इहो बि केॾो अलमियो आहे जो फ़नकार शाइर तोड़े अदीब आख़िर में बेवसी जे बलाउनि हथां कखिजी ज़िंदगी जा पिछाड़का ॾींहं ॾाढा ॾुखिया गुज़ारींदा आहिनि ऐं पोइ हूअ तड़पी तड़पी पसाह पूरा करे छॾींदा आहिनि। सकाफ़त खातो ऐं ॿियूं इख़्तियारियूं ॾुख जो इज़हार त कंदियूं आहिनि, पर लावारसी जे ऋण में तनहा रहिजी वियल माण्हुनि जी का बि वाहिर न आहिनि कंदियूं। ख़बरूं इहे बि आयूं आहिनि त नामियारो रागी उस्ताद बादल राही पिते जी पथरी थियण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी वियो आहे। संदसि वज़न अॻु त 84 किलो हो, हाणे घटिजी 50 किलो ताईं पहुतो आहे। बादल राही ॿुधाए थो त संदसि इलाज ते 10 लख रुपया ख़र्च ॿुधायो वियो आहे, पर छा कजे, मुफ़लसी संदसि इलाज में रुकावट बणियलु आहे। राग वसीले सकाफ़त जी ख़िदमत कंदड़ हिन मिसकिन रागीअ जे इलाज जी अपील सकाफ़त खाते खे न कजे त ॿियो कंहिंखे कजे। हूअं बि इहा हुकूमत जी ज़िमेवारी हूंदी आहे जो हूअ उहे शख़्सियतूं जेके सकाफ़त जो असासो हुजनि उन्हनि जी वाहिर बि कनि ऐं उन्हनि जे इलाज लाइ क़दम बि खणनि, पर पाण वटि हमेशह मिसकिन माण्हुनि खे ईअं ई तनहा छॾियो वियो आहे। उस्ताद बादल राही अहिड़नि शाहूकार मौसीक़ारनि में हिकु आहे जेके रोज़ जे बुनियाद ते नित नयूं धुनियूं ठाहिण जी न रुॻो सलाहियत रखंदा आहिनि, पर उनजो अमली इज़हार बि कंदा रहिया आहिनि। केतिरनि ई प्रोग्रामनि में हुन केतिरनि ई कलामनि खे नयूं धुनियूं ॾिनियूं। सीनियर तोड़े जूनियर शाइरनि जा कलाम हुन ॻाया। सिंधी मौसीक़ी जे मुस्तक़बिल जी इहा उमेद जॾहिं बीमार थी पई आहे त इहो लाज़िम आहे त संदसि बीमारी जी असांखे ॻणती थियणु घुरिजे। पंहिंजो त इहो ख़्यालु आहे त सिंध सकाफ़त खातो उस्ताद बादल राही खे संदसि घुरिज मूजिबि सिर्फ़ु 10 लख न ॾे, पर संदसि इलाज जो मुकमिल ज़िमो खणे त वधीक वक़्तायती विख चइबी जेका उस्ताद बादल राही सां खणणु घुरिजे, जे हर लिहाज़ खां उनजो हक़दार आहे। असां हमेशह इन ख़्याल जा रहिया आहियूं त सिंध हुकूमत खे ग़रीब सिंधी अदीबनि, फ़नकारनि, मौसीक़ारनि, साज़िंदनि, अदाकारनि ऐं साफ़िन जो मुफ़्त में मुकमिल तौर ते इलाज कराइणु घुरिजे।
जेकॾहिं सिंध हुकूमत फ़नून लतीफ़ा सां सलाहियल फ़नकारनि, रागिन, अदाकारनि, मौसीकारनि, साज़िंदनि वग़ैरह जे इलाज लाइ मख़सूस इदारो या अस्पताल क़ाइमु करे थी त असां उनखे हिकु यादगार कमु तस्वर कंदासीं। हूं बि ॾिसिजे त हुकूमतनि जो कमु ई इहो आहे त उहा आवाम जी ज़रूरतनि खे महसूसु कंदे उनजे मुफ़ाद में कमु करे। सिंध जो सक़ाफ़त खातो हूं त वक़्त बे वक़्तु फ़नकारनि जी माली सहायता कंदो रहियो आहे ऐं काफ़ी फ़नकारनि खे माली वज़ीफ़ो बि ॾींदो रहियो आहे, पर उहा माली सहायता ऐं माली वज़ीफ़ो हमेशह नाकाफ़ी तस्वर कयो वियो आहे। वरी इहे बि शिकायतूं हर दौर में थींदियूं रहियूं आहिनि त उन माली सहायता में असल हक़दार महरूम रहिजी वञनि था। ॿियो त जॾहिं त को फ़नकार या अदाकार बीमार थींदो आहे त पहिरियों मुतालबो सक़ाफ़त खाते खां ई थींदो आहे त बीमार फ़नकारनि या अदाकारनि जो सरकारी ख़र्च ते इलाजु करायो वञे। जॾहिं त ॿिए पासे सक़ाफ़त खाते जो हमेशह इहो चवणु हूंदो आहे त असांजी बजट महदूद आहे ऐं यकीननि ईअं ई आहे। पोइ जेकॾहिं सक़ाफ़त खातो पंहिंजे बजट ऐं फ़नकारनि जे मयार खे ॾिसंदे घटि वधि माली सहायता कंदो आहे त मथस तनक़ीद बि थींदी आहे। इहा बि हक़ीक़त आहे त फ़नकारनि जे बर वक़्तु इलाज न कराइण या माली सहायता न करे सघण सबबि सक़ाफ़त खातो हमेशह अताब जो शिकार बि थींदो रहियो आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि ते आहे जो सिंध सरकार पंहिंजे बजट मां हिन मिसकीन फ़नकार जे इलाज लाइ क़दम खणे। प्रोग्राम सोच वीचार में हाणे नामियारे शाइर प्रोफेसर साजिद सुमरे खां संदसि शाइरी ॿुधूं था। तूं कंहिंखे पुकारी थो, तूं कंहिंखे पुकारी थो, ही वक़्तु ख़ुदा आहे। तूं कंहिंखे पुकारी थो, ही वक़्तु ख़ुदा आहे। हू ॻाल्हि जुदा आहे, ही ॻाल्हि जुदा आहे। तूं कुझु त अॾाई थो, तूं कुझु त अॾाई थो, मां कुझु त लुटायां थो। हू तुंहिंजी सदा आहे, ही मुंहिंजी सदा आहे। मां मज़लूमनि सां आहीं, तूं ज़ालिम सां आहीं। मां मज़लूमनि सां आहीं, तूं ज़ालिम सां आहीं। ही मुंहिंजी बका आहे, हू तुंहिंजी बका आहे। ही नेठि अजल आहे, सो नेठि अजल आहे। झल में अचिणो न आहे। ही नेठि अजल आहे, ही नेठि अजल आहे, सो नेठि अजल आहे। किथे शाम कज़ा आहे, किथे राति कज़ा आहे। किथे शाम कज़ा आहे, किथे राति कज़ा आहे। मूं अखि मिलाई हुई, तो अखि झुकाई हुई। मूं अखि मिलाई हुई, तो अखि झुकाई हुई। छा यार ख़ता आहे, छा यार सज़ा आहे। हिकु सजदे में मूंखे मस्जूद मिली वियो आहे। हिकु सजदे में मूंखे मस्जूद मिली वियो आहे। कुझु मुंहिंजी जज़ा आहे, कुझु तुंहिंजी अता आहे। तूं कंहिंखे पुकारी थो, ही वक़्तु ख़ुदा आहे। ही ॻाल्हि जुदा आहे, हू ॻाल्हि जुदा आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे शाइर साजिद सुमरे जी शाइरी। हज़ारे मुश्किलातनि, दबाव ऐं कलम 144 जे बावजूदि सिंधियाणी तहरीक पारां हैदराबाद में शानदार एहतजाजी मार्च कयो वियो, जंहिं ते हूअ यकीनी तौरु जस लहणनि। नामियारे लेखक ऐं दानिश्वर जामी चांडीअ लिखियो, सिंधियाणी तहरीक ऐं अवामी तहरीक खे दिलि जे गहराइनि सां मुबारकूं, जिन 27 आइनी तरमीम ऐं पाकिस्तान में सियासी हुक्मरानी जे नाले ते मढ़ियल फ़राड निज़ाम ख़िलाफ़ जुरत मदाणो उसूली ऐं बर वक़्तु जमहूरी मज़ाहमती क़दम खंयो आहे। संदन ही मौक़िफ़ उन गॾियल ज़मीर जी तर्जुमानी करे थो जेको वफ़ाक़े जी घटिताई, सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जे इनकार ऐं माण्हुनि जे जमहूरी हक़नि जे मुनज़म फुरियल वहकिरे खे क़बूल करण खां इनकार करे थो। उहा फ़िज़ा जिते ख़ामोशी खे इनाम ऐं इख़्तिलाफ़ राय खे विसारे छॾण लाइ दबाव वधायो वञे थो, उते सिंधियाणी तहरीक ऐं अवामी तहरीक जो हीअ बहादुराणो फ़ैसिलो ॿीहर साबित करे थो त हक़ीक़ी सियासी तब्दीली हमेशह इख़लाक़ी वज़ाहत ऐं बेडपी हिमत सां शुरू थींदी आहे। संदन मज़ाहमत न फ़क़्ति हिकु गैराइनी ऐं वफ़ाक़ मुख़ालिफ़ तरमीम जो रद्द आहे, पर उन सियासी निज़ाम जी बि खुली नफ़ी आहे जेको माण्हुनि जी मर्ज़ी खे पासे ते विझी जमहूरी जे बुनियादनि खे कमज़ोर करणु चाहे थो। हीउ क़दम यादि ॾियारींदो आहे त जमहूरियत पंहिंजे असल रूह ऐं जोहर में तॾहिं बचे थी
जॾहिं शहरी तहरीकूं ऐं सियासी तनज़ीमूं नाइंसाफ़ी ऐं आमराणनि रवैयनि जे मुक़ाबले में साबित क़दम रहनि। सिंधियाणी तहरीक ऐं अवामी तहरीक हिकु भेरो ॿीहर साबित कयो आहे त हक़, इज़त ऐं जमहूरी आज़ादी जी जदोजहद ज़िंदा आहे ऐं पाकिस्तान जा माण्हू ख़ासि तौर ते मसलूम क़ौमूं ऐं महरूम तबिका पंहिंजे आइनी ऐं सियासी जॻह जे दिफ़ा लाइ अॼु बि अॾोल अज़म सां बीठल आहिनि। संदन हीअ अमल रुॻो एहतजाज न आहे, उहो हिकु उमेद जो मीनार, ज़मीर खे जाॻाइण जो सॾु ऐं आज़ादी, इंसाफ़ ऐं माण्हुनि जी हक़मियत जी तारीख़ी वाबस्तगी जो ॿीहर इज़हार आहे। नाम्यारे शाइर न्याज़ बिताफ़ी लिखियो त ख़ुशनि मां ग़मनि जी ख़बर थी सघे थी, हयाती कंहिंजी बि ज़हर थी सघे थी, दिलि जे खरे मां दाणा कढण लाइ हीअं ते कंडनि जी हलर थी सघे थी। नौजवान लेखक आफ़ताब सलमान लगारी लिखे थो, फ़ौजी अदालतनि जे क़याम खां वठी फ़ौजी अदालतनि में सेवरियुनि जा ट्रायल हलाइण जे इख़्तियारनि सुमेत आइनी अदालतनि जे क़याम तोड़े 26 आइनी तरमीम ऐं ताज़ो 27 आइनी तरमीम जे नज़ुल थियण ताईं जस्टिस अतहर मिनल्लाह जस्टिस मंसूर अली शाह जो संदन आइनी फ़ैसिलनि बदौलत सदाई आइनी इंसाफ़ ऐं अवाम दोस्त किरदारु रहियो आहे। उन आइनी बालादस्ती जमहूरियत ऐं कानून जी रखवाली कानूनी आइन जे तनाज़ुर में करण जी क़ीमत पिणु उन्हनि आइन मुल्क जमहूरियत ऐं अवाम दोस्त बाज़मीर जजनि अदा कई आहे, जंहिंजो मिसाल जस्टिस मंसूर अली शाह खे बतौर चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जे उहिदे खां साइड लाइन करणु पिणु हो, पर हिननि बाज़मीर जजनि न सिर्फ़ु सख़्तियुनि सां मुहादो अटकायो पर एहतजाज तौरु आइनी उहिदनि ताईं इस्तीफ़ा ॾेई उहा तारीख़ रक़म कई आहे जेका माज़ी में अदालती निज़ाम खे पंहिंजी मंशा मूजिबि हलाइण ख़िलाफ़ चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट चौधरी इफ़्तिख़ार कई हुई। तंहिं करे ही इस्तीफ़ाऊं पिणु न रुॻो इस्तीफ़ाऊं पर उन्हनि आइन जमहूरियत दुश्मन क़ुवतनि लाइ यकीनन तारीख़ जी उहा ललकार साबित थींदियूं जेका मुल्क जे हर इदारे जियां अदालतनि खे बि आइन, इंसाफ़, अवाम जमहूरियत जी बालादस्ती क़ाइमु रखण लाइ पंहिंजा फ़र्ज़ सरंजाम ॾियण बदिरां समूरे अदालती निज़ाम खे निज ज़ाती मुफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ कतबाण ऐं मफ़लूज बणाइण लाइ कोशिश आहिनि। नाम्यारे शाइर अब्दुल मनान मरहम लिखियो, कंडा लताड़े गसन में भटकी नगर नगर खे हयात बख़्शी धनार बणिजी, चङनि खे चोरे वलर वलर खे हयात बख़्शी, चवनि था तुंहिंजे बखनि में ईंदे घड़ो बि सोणी गुरूर जी वियो ऐं तो दरिया जे किनारे मुर्की लहर लहर खे हयात बख़्शी, पहिरीं तो आरस भॻा त चूड़ियुनि पखियुनि जे नेणनि जा ख़्वाब टोड़िया, अव्हां जी पायल क़दम क़दम ते पहर पहर खे हयात बख़्शी, जॾहिं बि तुंहिंजो ख़्यालु नाज़िल असांजी दिलि जे अङण ते थियो, असां कलम खे असा बणाए अखर अखर खे हयात बख़्शी, असां सिरनि ते सिरनि जा सौदा कया सदाई दियाच वांगे, अव्हां जे घूरनि घुरियो जे मुर्की नज़र नज़र खे हयात बख़्शी, असांजी रत सां अव्हां जे घर जा चराग रोशन रहिया सदाई, असांजे पोहरे त हथनि हमेशह खंडर खंडर खे हयात बख़्शी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु नाम्यारे अदाकार शफ़ी मोहम्मद शाह जी यादि जो ॾिहाड़ो आहे। अॼु शफ़ी मोहम्मद शाह जी वरसी मल्हाई पई वञे। असीं खेसि भेटाउनि जा गुलाब आछूं था। सभ खां पहिरियां अव्हां जी समातनि जी नज़र करियूं था नौजवान लेखक तारिक अज़ीज़ शेख जो लिखियल ख़ूबसूरत लेख। शफ़ी मोहम्मद शाह सिंधी ऐं उर्दू ड्रामनि जो वॾो अदाकार हो। हुन जो जनम 1949 में कंडियारो तालके में थियो। तालीम पिराइण बाद अदाकारी जो शौक़ु हुनखे रेडियो पाकिस्तान हैदराबाद वठी आयो, जिते खेसि मेज़बान तौरु प्रोग्राम मिली वियो। संदसि आवाज़ में ॻराइप रेडियो पाकिस्तान ते कामयाबी जी कुंजी जीअं खेसि अॻिते वधायो। हू सिंध यूनिवर्सिटी मां मास्टर्स करे चुको हो। रेडियो हर अदाकार लाइ प्राइमरी स्कूल जीअं उहो मर्कज़ आहे जितां पीढ़ पकी थींदी आहे। शफ़ी मोहम्मद शाह जी बि पीढ़ पकी रेडियो हैदराबाद कई ऐं पोइ हूअ कराची ॾांहुं लड़ियो। कराची टीवी तां उन्हनि ॾींहंनि में हिकिड़ो कलाकु सिंधी प्रोग्रामनि लाइ मख़सूस हो, शाम जो 5 खां 6 ताईं।
हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं ड्रामे लाइ मुक़ररु हो, बाक़ी सॼो हफ़्तो मुख़्तलिफ़ नोयत जा प्रोग्राम हलंदा हुआ। शफ़ी मुहम्मद शाह जॾहिं टीवी ड्रामनि में पेर रखियो तॾहिं महमूद सिद्दीकी, मंसूर बलोच ऐं यूसुफ अली जहिड़ा अदाकार हर सिंधी ड्रामे ते छायल हुआ, जॾहिं त साकी, नूर मोहम्मद लाशारी ऐं शहबाज़ दुरानी बाक़ी किरदारनि लाइ जॻह वालारे वठंदा हुआ। शफ़ी मुहम्मद शाह पंहिंजे फ़न जे आधार ते अॻिते वधियो। नूरुल हुदा शाह ऐं अब्दुल कादिर जूणे जे जहिड़नि ड्रामा नवीसनि जा लिखियल ड्रामा हुन कया। कुझु अरसो कराची में रहण बाद खेसि लाहौर वञण जो शौक़ु थियो। खेसि उर्दू फिल्मनि में पॉज़िटिव ऐं नेगेटिव रोल मिलिया। शफ़ी मुहम्मद शाह ॿई सुठी तरह निभाया, पर पोइ फिल्मी दुनिया में बि रही कोन सघियो। हुनखे सठो न वियो या पंहिंजी दिलि भरिजी वियसि, उहा ख़बर न पइजी सघी। हू लाहौर टीवी जे कुझु ड्रामनि में बि उन दौरान कमु करे चुको हो। शफ़ी मुहम्मद शाह हिकु भेरो ॿीहर कराची मोटी आयो ऐं हितां ई सिंधी उर्दू ड्रामा करणु लॻी वियो। हुनखे सिंधी ड्रामनि मां तमामु घणी पज़ीराई मिली। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी पहिरीं हुकूमत आई तॾहिं प्राइवेट टीवी चैनल ऐं FM रेडियो जो पाकिस्तान में पहिरियों भेरो लाइसेंस जारी कयो वियो। उन्हनि ॾींहनि में STN नाले हिकिड़ो प्राइवेट चैनल उर्दू ॿोली जो शुरू थियो। जता असगर नदीम सैद जो लिखियल चांद गिरहन ॾाढो मक़बूल ड्रामो हलियो। हिन ड्रामे जी कामयाबी हिंदुस्तान में वधी वई जो दुबई जे हिकिड़े शो में अमिताभ बच्चन एतिराफ़ कयो हो त इंडिया में चांद गिरहन जहिड़ा ड्रामा नथा ठहनि। हिन शो में ॿिन्ही मुल्कनि जा अदाकार शामिल हुआ। शफ़ी मुहम्मद शाह पंहिंजे 30 वरहनि वारे फ़नी सफ़र में 50 ड्रामा सीरियल, 116 प्ले ऐं 10 फिल्मूं कयूं। हू अमली ज़िंदगी में बैंक ऑफिसर हो, पर पोइ सरकारी नौकरी छॾे सॼो वक़्तु अदाकारी खे ॾिनाई। हुनजे आवाज़ ऐं डायलॉगनि जी अदायगी रेडियो, स्टेज, टीवी ऐं फिल्मनि में बराबरि मक़बूल हुई। हुनजो अंदाज़ समूरनि अदाकारनि खां मुनफ़रिद हो। संदसि ज़ाती ज़िंदगी में बि का बनावट न हुई। जेतोणीकि ज़ात जो सैद सॻोर हो, अदाकारनि में वॾे नाले वारो हो, पर वॾाई नाले जी का शइ हुनजी ज़ात में नज़र कोन ईंदी हुई। शफ़ी मुहम्मद शाह हिकु इंटरव्यू में ॿुधायो हो त अदाकारी ॾांहुं अचण जो शौक़ु मुंहिंजसि मोहम्मद अली जी अदाकारी खां मुतासिर थी पैदा थियो। PTV तां अशफ़ाक़ अहमद जे मक़बूल सिलसिले एक मोहब्बत 100 अफ़साने, नूरुल हुदा शाह जे जंगल, अब्दुल कादिर जूणे जी दीवारें ऐं STN तां असगर नदीम सैद जे चांद गिरहन मक़बूलियत माणी। सिंधी ड्रामो ग़ुलाम जेको नूरुल हुदा शाह जो लिखियल हो, शफ़ी मुहम्मद शाह जो उन्ही में मरकज़ी किरदारु हो जेको हमेशह यादि रहण जहिड़ो हो। 1992 में हुन मोहबशीदी सिंधी फिल्म पिणु कई। हुनखे केतिरा ई एवार्ड मिलिया, जिन में TV फिल्म एवार्ड खां अलावा प्राइड ऑफ परफॉर्मेंस जो एवार्ड अहम आहे। संदसि मदाह जो तइदादु अणगणियो हो। जेको बि माण्हू राह वेंदी या कंहिं दावत में मिलंदो हुउसि त हुनखे फज़ीलत सां मोट ॾींदो हो, निवड़त ऐं नठाई सां पेश ईंदो हो। आमतौर ते अदाकारनि में तकबुर अची वेंदो आहे, पर शफ़ी मुहम्मद शाह उनजे उबतड़ हो। हुनखे जंहिं बि ड्रामे में कास्ट कयो वेंदो हो, उहो कामयाबी जी ज़मानत बणिजी वेंदो हो। शफ़ी मुहम्मद शाह 17 नवंबर 2007 ते दिलि जे दौरे सबबु लाॾाणो करे वियो। संदसि तदफ़ीन कराची में कई वई। नामियारे लेखक ज़ेब सिंधी लिखियो, हू सुपर स्टार हो ऐं मां संदसि परस्तार। मूं हुनखे कॾहिं बि रूबरू न ॾिठो हो, पर जॾहिं बि TV स्क्रीन ते ईंदो हो त वणंदो हो। ख़ासि तौर ते संदसि मुर्क मन मोहे विझंदी हुई। उन मन मोहींदड़ अदाकार शफ़ी मुहम्मद शाह सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात तॾहिं थी हुई जॾहिं हू PTV ते मुंहिंजे ड्रामे ख़ाली घर में कमु करे चुको हो। ख़ाली घर जो स्क्रिप्ट PTV ते प्रोड्यूसर मोहम्मद बख्श समेजे खे ॾियण खां अॻु में स्क्रिप्ट जी फेस शीट ते हिकु किरदार लाइ मूं शफ़ी मुहम्मद शाह जो नालो लिखी छॾियो हो। समेजे साहिबु मुर्की पुछियो, स्क्रिप्ट मथां अॻुवाट शफ़ी साहिब जो नालो छो लिखी छॾियो अथव? वराणियो हुउमि, उन करे त लिखण वक़्तु उन किरदार लाइ शफ़ी साहिब जो चहिरो ई मूंखे पंहिंजे स्क्रिप्ट में नज़र ईंदो रहियो आहे। समेजी साहिब ॿियो सुवालु कयो हो, छा ज़रूरी आहे त हू किरदारु शफ़ी मुहम्मद शाह ई करे? वराणियो हुउमि, हिन ड्रामे जे लेखक जी हैसियत सां मुंहिंजी राय इहा आहे त उहो किरदारु शफ़ी साहिब खां बहितर ॿियो को बि अदाकार न करे सघंदो। समेजो साहिब थोरी देरि लाइ सोच में पइजी वियो हो, पोइ चयो हुआईं, शफ़ी मुहम्मद शाह हिन वक़्तु हिकु उर्दू सीरियल में कमु पियो करे। PTV जी पॉलिसी मूजिबि को फ़नकार हिकु वक़्तु
ॿिनि ड्रामनि में कमु नथो करे सघे। मूं चयो हो उहो मुंहिंजो मसइलो न आहे। मां स्क्रिप्ट ॾेई हलियो वियोसि। जंहिंखां पोइ समय जे साहिब PTV इंतिज़ामिया खां शफ़ी अहमद शाह लाइ ख़ुसूसी इजाज़त वठी उहो ड्रामो रिकॉर्ड कयो हो। जॾहिं मूं उहो ड्रामो पंहिंजे लाड़काणे वारे घर में वेही ॾिठो हो त मुंहिंजूं अखियूं आलियूं थी वियूं हुयूं। कुझु अरसे खां पोइ मां PTV ते मोहम्मद बख्श समेजे जे कमरे में दाख़िल थियो हुउसि त समेजे साहिब मूं ॾांहुं हथ जो इशारो करे हिकदमि रड़ करे चयो हो, शफ़ी इहो अथई ज़ेब सिंधी। जेसीं मूंखे का ॻाल्हि सम्झ में अचे उन खां अॻु शफ़ी अहमद शाह उथी मूंखे भाकुर में भरे वरितो हो। उन्हीअ पहिरीं मुलाक़ात जे पहिरें भाकुर में हू केतिरी देरि ताईं मूंखे झले बीठो रहियो हो ऐं भाकुर में चयो हाई तव्हां लेखक ॾाढा ज़ालिम थींदा आहियो। शूटिंग में तुंहिंजे स्क्रिप्ट ॾाढो रुआरियो हो मूंखे। शफ़ी साहिब जे डिघे भाकुर खां पोइ समेजी साहिब मूं ॾांहुं ॾिसी चयो हो, रिकॉर्डिंग दौरान परफॉर्म कंदे शफ़ी केतिरा ई भेरा ॾाढो रुनो हो। जंहिं करे रिकॉर्डिंग रोके मां हुनखे ॿाहिरि वठी वियोसि। खेसि सम्झाइण जी कोशिशि कई हुअमि त किरदार खे पाण ते एतिरो हावी न कयो, पर पोइ बि ड्रामे में तव्हां पाण महसूसु कयो हूंदो त शफ़ी उहो किरदारु पाण ते तारी करे छॾियो हो। ख़ाली घर खां पोइ शफ़ी साहिब मुंहिंजे लिखियल ॿियनि सिंधी तोड़े उर्दू ड्रामनि में बि कमु कयो। उहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती ऐं हुनजी मोहबत हुई जो कंहिं चैनल तां हुनखे मुंहिंजे लिखियल कंहिं ड्रामे में कमु करण जी ऑफर थींदी हुई त न फ़क़्ति हू बिना स्क्रिप्ट ॾिसण जे पर मुआवज़ो तय करण खां अॻु में ई उहा ऑफर क़बूल करे वठंदो हो। हीअ असीं नामियारे अदाकार शफ़ी मोहम्मद शाह खे भेटा पेश करे रहिया हुआसीं। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।